अस्सलाम वालेकुम चंदवासी माया तव्हांजो जुल्फ़कार अॼु हाला शहर अचण जो ऐं हाला शहर अचिजे ऐं नूर मेमण हालाई सां न मिलिजे छाकाणि त नूर मेमण हालाई असांजी सिंध में हिकिड़ी वाहिद शख़्सियत आहे जेकी सकाफ़त जी ख़ातिम आहे। इहो इन करे त हिन सकाफ़त खे प्रमोट करण जे लाइ सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ जेको बि हिन खां पोइ आहे हड़ा वड़ा हुन पंहिंजी सकाफ़त खे प्रमोट कयो आहे पूरी दुनिया लेवल ते। ख़ासि तौर ते जेको मोहनजे दड़े जी सकाफ़त आहे, मोहनजे दड़े जेको अजरक असांजो माना सकाफ़ती लिबास आहे, अजरक असांजो जेको सकाफ़ती पोशाक आहे, सकाफ़ती हिकिड़ी जंहिंखे चइजे त पग आहे, उन जा मुख़्तलिफ़ ब्रांड्स ठाहिया अथसि। जीअं मिसाल तौरु हीअ मूंखे ओॾियल आहे ॿोली वारो अजरक, ऐं ॿियो हिकिड़ी अजरक जी डिज़ाइन नूर हालाई मेमण साहिबु आंदी आहे जेके मोहनजे दड़े मां मोहरूं मिलियूं हुयूं, उन मोहरुनि खे हिते डिज़ाइन कयो अथसि ऐं उन मोहरुनि जी हीअ ॾांद आहे, हीअ जेको आहे सो माना जेके बि मोहरूं आहिनि उहे सभु हिन ते प्रिंट थियल आहिनि ऐं हीअ बहितरीनु क्वालिटी जो कपिड़ो आहे ऐं बहितरीनु डिज़ाइन वारो अजरक आहे। ऐं इन खां अलावा सिंधी वेस वॻा, कल्चरल थांव ऐं असांजा जेके पंहिंजो कल्चरल खट आहे, बेड्स आहिनि, असांजा सोफ़ा आहिनि, कुर्सियूं आहिनि। चवण जो मक़सदु आहे त नूर मेमण हालाई साहिबु सिंधी सकाफ़त खे इंतिहाई प्रमोट कयो आहे ऐं हिन जे दुकान जो जेको नालो आहे शॉर्ट वर्ड में आहे नमहा, नूर मेमण हालाई, जंहिंखे प्रमोट करणु घुरिजे, जंहिंखे हथी वठाइणु घुरिजे। असां तव्हां सभु गॾिजी करे सिंधी सकाफ़त ता क़यामत ज़िंदा रहणी आहे, पर उनखे झीणो थियणो न आहे ॼणो, उनखे उनजी जेकी वुक़त ऐं वुसत आहे उनखे घटि न आहे थियणो। उहो इन जे करे असां तव्हां सभु सिंध धरती जा हुआ सिंधी सकाफ़त सां प्यारु कंदड़, उहो चाहे कहिड़ी बि ॿोली सां तालुक़ रखनि था, उहे सभु गॾिजी करे उनखे हथी वठाईंदासीं त सिंधी सकाफ़त अञा बि अॻे खां अॻरी ऐं मज़बूत तरीक़े सां पूरी दुनिया में फैलिजी। सो नूर मेमण हालाई साहिब जी महिरबानी, पंहिंजी दुकान जो विज़िट कराई, तमामु शानदार दुकान, मुख़्तलिफ़ कलर्स जा हर शइ, सिंधी टोपी तव्हांखे मिलंदी, सिंधी गज तव्हांखे मिलंदो, सिंधी अजरक तव्हांखे मिलंदो, सिंधी थांव जेके आहिनि वारा मिटी वारा काशी जे कमु थियल आहे उहे मिलंदा, मतिलबु तव्हांखे सकाफ़ती शयूं मिलंदियूं। सो जेकॾहिं तव्हांजो हाला मां गुज़र थिए थो ऐं हाला अचणु थिए थो त बाईपास ते ई नूर मेमण हालाई साहिब जो नमां दुकानु आहे, उनजो विज़िट ज़रूरु कयो ऐं सकाफ़त खे हथी वठायो। महिरबानी।